नाज़रीन, औरतुनि जे आलमी ॾींहं ते समाजी तंज़ीम RDF पारां टंडोलैयार लॻ ॻोठ ठारू लगारी में औरतुनि में सुजागी पैदा करण लाइ सेमिनार कोठाए रैली कढी वई। उन हवाले सां ॾिसूं था ग़ुलाम रसूल नोहरियो जी रिपोर्ट। औरतुनि जे आलमी ॾींहं ते समाजी तंज़ीम RDF पारां टंडोलैयार लॻ ॻोठ ठारू लगारी में औरतुनि में सुजागी पैदा करण लाइ सेमिनार कोठाए रैली कढी वई। उन मौके ते रैली में शरीक औरतुनि आवाज़ TV सां ॻाल्हाईंदे चयो त आलमी दिहाड़े औरत जे असां जेको आहे हिकु मीटिंग अरेंज कई हुई हिन ॻोठ में, ताकि असां हुननि खे पंहिंजे हक़नि जे बारे में ॿुधाए सघूं ऐं असां हुननि खे सेशन करायो आहे त हू जेको आहे इम्पावर थियनि, ख़ुदि मुख़्तियार थियनि, पंहिंजे पेरनि ते बीहनि ऐं जेको आहे न पंहिंजी ज़िंदगी खे बिल्कुलु आसानी सां गुज़ारे सघनि। इंटरनेशनल वुमेन डे असल में ही जो इवेंट आहे ऑर्गेनाइज करण जो मक़सदु इहो त असां इन अदड़ियुनि में हिकु सुजागी अचे, हू पंहिंजे राइट्स जे हवाले सां पंहिंजा राइट्स वठी सघनि, ताकि हुननि में शऊर हिकिड़ो पैदा थिए त असांजा राइट्स कहिड़ा आहिनि। ऐं उन खां अलावा ॿियो असांजो मक़सदु आहे त उन्हनि खे एम्पावरमेंट जे हवाले सां ख़बर पवे त हू कीअं एम्पावर थी सघनि थियूं, औरतुनि जा हक़ कहिड़ा आहिनि, पंहिंजा फ़ैसिला वठी सघनि ऐं पंहिंजो माना कारोबार वग़ैरह केरु कमु नथी करे सघे, जेको अनपढ़ी जो पंहिंजो कारोबार घर में स्टार्ट करे सघे, ऐं जेको छोकिरियूं नथियूं पढ़ाइनि उन्हनि खे चए अॻिते पढ़ायो। जॾहिं त प्रोग्राम ऑर्गेनाइज कंदड़नि जो वधीक चवणु हो त औरतुनि खे हिक हंधि गॾु करण जो मक़सदु इहो हो त उन्हनि खे पंहिंजे हक़नि जे बारे में ॿुधाए सघिजे त उहे कीअं ख़ुदि मुख़्तियार थी पंहिंजे पेरनि ते बीह पंहिंजी ज़िंदगी आसानी सां गुज़ारे सघनि। कैमरामैन दानिश लिगारी सां गॾु ग़ुलाम रसूल नोहरियो, आवाज़ TV टंडोलैयार।